अस्सलाम वालेकुम दोस्तों हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं घोटकी जे चन्ना स्टॉप ते, जितां जी चांहि ॾाढी मशहूरु आहे। ऐं अॼु असांखे हिते असांजे सिंध जो बहितरीनु अदाकार, शाइर, गुलूकार, असांजो पिरी प्यारो भाउ इमदाद रिंद साहब वठी आयो आहे। दोस्तों सिंध जा सभु सुहिणा सुहिणा अदाकार, गुनाह ड्रामे जो डायरेक्टर ऐं हीरो, जंहिंखे तव्हां एस.एच.ओ. मुर्तज़ा जे किरदार में ॾिठो हूंदो, उहो बि मौजूदु आहे। एॾो मुतासिर थियो आहे हितां जी चांहि मां जो सीट जी हिते चांहि पीअण आयो आहे। ऐं असांजो पिरी प्यारो मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो भाउ, मुंहिंजो सरमायो मुमताज़ अली अदाकार डायरेक्टर, उहो बि मौजूदु आहे। असांजे नई टी जो बहितरीनु अदाकार हाकिम अली खंड साहब मौजूदु आहे। असांजो असिस्टेंट डायरेक्टर अब्दुल शकूर कोलाची बि मौजूदु आहे। ऐं उस्ताद जे नाले मूं केरु वाक़ुफ़ु न आहे, उस्ताद लुत्फ़ सुमरो साहब। सभ खां पहिरियां मां इमदाद खां पुछंदुसि त संगत खे हिते चांहि पीआरण जो तव्हां माना इहो इश्तियाक शौक़ु तव्हांखे कीअं पैदा थियो? हितां जी तमामु सुठी चांहि हूंदी आहे ऐं अक्सर करे जेके बि असांजा ॿाहिरां जा महिमान ईंदा आहिनि, असां उन्हनि खे ईअं सम्झ त गिफ्ट तौरु ई चांहि पीआरींदा आहियूं। वाह 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 वाह, तमामु सुठी चांहि आहे। वॾी महिरबानी। त कुझु दोस्तनि खां पुछूं त हितां जी चांहि जो तव्हां अॻु में ॿुधो, छा उस्ताद लुत्फ़ तव्हां ॿुधो कॾहिं हितां जी चांहि मशहूरु आहे? अगरि पहिरियों दफ़ो मां हिते जॾहिं आयो हुअमि घोटकी, त दोस्त चवनि पिया त चन्ना स्टॉप जी चांहि जीअं न पीती त सम्झो ॼण उहो घोटकी शहर में आयो ई न आहे। त अॻ में असां हिते पी वियासीं, ॾाढी बहितरीनु चांहि आहे। ऐं हिन दफ़े असां जेको आहे सो भाउ इमदाद खे तकलीफ़ ॾींदे त चयोसीं त असांखे चन्ना स्टॉप जी चांहि लाज़मी पीआरिजे। ऐं हिन वक़्तु मूंखे लॻे थो तव्हां ॿीहर पोइ राति बि चांहि ते पीअण आया हुआसीं, तव्हांखे राति कीअं ज़ाइक़ो महसूसु थियो? तमामु बहितरीनु चांहि। ऐं हाणे पुछंदासीं असां पंहिंजे यार लियाकत खां, लियाकत हितां जी चांहि राति तव्हांखे कीअं लॻी? ऐं हिन महिल बहितरीनु सफ़ा अच्छी चांहि VIP असांखे लॻी ऐं ज़बरदस्त चांहि आहे। असां पी ॾाढी ख़ुशी थी। महिरबानी लियाकत, महिरबानी। असां हाकिम अली खां पुछंदासीं, हाकिम अली तव्हां चांहि जा शौक़ीन आहियो? जी मां शौक़ीन आहियां, पाण डेली सुबुह जो पीअंदा आहियूं। चवंदा आहियूं हर घंटे में चांहि मिले, पर राति हिते पीतासीं चांहि, असांजी दिलि चए पई त भाउ इमदाद खे चऊं त राति दुबारा वरी असांखे 12-1 बजे वठी अचे। वाह वाह इनजे करे वाह। हाणे असां हींअर वञूं पिया घोटकी, त तभी चयोसीं बाबा चांहि पी पोइ हलिबो। तव्हां कराची जा आहियो, कराची में तव्हांजा कारोबार आहिनि, तव्हांजो धंधो आहे, त कराची जे पंहिंजे दोस्तनि खे चन्ना स्टॉप जे लाइ छा पैगाम ॾींदो? पैगाम इहो ॾींदो त कॾहिं बि हिन रोड खां हितां गुज़रो त ज़ाहिरी तौर ते हिते स्टॉप करिणो आहे चांहि जे ख़ातिर। माशाल्लाह बहितरीनु चांहि आहे। मुमताज़ जी तरफ़ ईंदासीं, छो त मुमताज़ सां तक़रीबन ईंदा रहंदा आहियूं। मुमताज़, तव्हां जॾहिं पहिरियों दफ़ो हितां जी चांहि पीती, तव्हांखे छा महसूसु थियो? वाह त माशाल्लाह घणे वक़्त खां घोटकी ईंदो रहंदो आहियां ऐं घोटकी दोस्तनि सां पंहिंजी मोहबत आहे। अदा इमदाद रिंद, अहमद अली कोलाची साहब, रासगर टावरी, अब्दुल फताह संगड़, फ़कीर, इलाही बख़्श सावंद, ऐं पहिरियां असांजो कंहिं ज़माने में दोस्त हूंदो हुयो, पर हाणे कराची सऊदी अरब रहे थो, मोहतरम आरिफ़ कलादी साहब। उन्हनि सभिनी दोस्तनि सां मोहबतूं ऐं गुरबतूं हुयूं, सो ईंदा हुआसीं। ऐं जॾहिं बि घोटकी अचणु थींदो त छो त घोटकी जूं 2 शयूं मशहूरु आहिनि। हिकु त घोटकी जा पेड़ा सॼे पाकिस्तान में माशाल्लाह मशहूरु आहिनि। जॾहिं तव्हां घोटकी खां क्रॉस कंदव या जॾहिं असां घर में घोटकी में ईंदा आहियूं त असांजी फैमिलीज़ वारा ई चवंदा आहिनि, अज़ीज़ दोस्त चवंदा आहिनि त बाबा घोटकी जा पेड़ा महिरबानी करे वठी वञींदा कयो। ऐं जॾहिं वरी घोटकी ईंदा आहियूं त दोस्त अदा असगर हुजे, अदा इमदाद हुजे, अदा अहमद अली हुजे, या ॿी संगत जेका बि आहे, माना चवंदा आहिनि बाबा चन्ना स्टॉप जी चांहि तव्हांखे ज़रूरु पीआरींदासीं। सो चांहि पीअण ईंदा आहियूं ऐं माशाल्लाह बहितरीनु चांहि आहे। सॼे पाकिस्तान जा माशाल्लाह 5-6 होटल आहिनि, सॼे पाकिस्तान जी जेका बि ट्रांसपोर्ट आहे तक़रीबन हितां कराची खां आहे, घोटकी बाईपास खां, ऐं माण्हू तक़रीबन हिते चांहि पीअण ईंदा आहिनि। ऐं असांजी खे बि नसीबु थींदी आहे चांहि, तमामु बहितरीनु चांहि आहे चन्ना स्टॉप जी। ऐं असां उन्हनि दोस्तनि खे बि चवंदासीं जेके असांजा व्यूवर असांखे ॾिसनि था, त कॾहिं बि जेकर तव्हां घोटकी दोस्त अचो त 2 शयूं ज़रूरु घोटकी जूं, हिकु त घोटकी जा पेड़ा जेके मशहूरु आहिनि। पेड़ो जो जॾहिं घोटकी जो पेड़े जो नालो ईंदो त वात में पाणी ज़रूरु ईंदो, ऐं उन खां पोइ चन्ना स्टॉप जी चांहि महिरबानी करे ज़रूरु पीअंदा। वॾी महिरबानी। थैंक यू मुमताज़, मौला तव्हांखे ख़ुशि कंदो। हाणे असां ईंदासीं पंहिंजे पिरी प्यारे भाउ मुनीर अहमद सियाल जी तरफ़, छो त महफ़िल जो मोर आहे, आख़िरी इंटरव्यू उन जो थींदो। दादा मुनीर, तव्हां चांहि घटि पीअंदा हो पर सुठी पीअंदा हो, इन जे करे मां तव्हांखे इहो पुछंदुसि त हिते चांहि पी राति हिन महिल जेको तव्हांजो तजुर्बो गुज़रियो, तव्हांखे कीअं लॻी हिते चन्ना होटल जी चांहि? हुनमें जेको कुझु मूंखे चवणो हुयो उहो ज़फ़रबाद तूं चई वई त मां वाक़ई चांहि घटि ऐं सुठी पीअंदो आहियां। सो हिते सुठी चांहि पीअण जे लाइ आयासीं ऐं अलहमदिल्ला बहितरीनु चांहि आहे तव्हांजी। ऐं मां घुराए थो आहियां पंहिंजे पिरी इमदाद रिंद साहब जो
जो असांखे अहिड़ी बहितरीनु चांहि सां मुस्तफ़ीज़ थैंक यू मौला तव्हां ख़ुशि कंदो दोस्तो ॾिसो तव्हांजी नज़र जेतिरे ते वेंदी तव्हांखे चना होटल ते चना स्टॉप ते सॉरी सिर्फ़ु होटल नज़र ईंदा ऐं माण्हू वेठल नज़र ईंदा वॾो हिकिड़ो माहौल आहे हिते हालांकि रोड जे मथां आहे ऐं पर बहितरीनु चांहि तो जॾहिं बि हिते अचो त चना होटल जी चांहि ज़रूरु पीओ वॾी महिरबानी